तू शादी की तैयारी कर ऐं इन जो बंदोबस्त मां कंदुसि। नवाब खान दुनिया ॾिसंदी त इहा शादी कंहिं रईस जी शादी खां घटि कोन्हे का। ठीक है नवाब खाना, मां शादीअ में हाणे देर करण नथो चाहियां। तव्हां लीमे सां ॻाल्हाए उनखे राज़ी करे वठो ऐं मां छोकिरी उनजी भेण सां मिली जो पेरनि जे हेठां ज़मीन निकिरी वेंदसि ऐं मुंहुं मथो पिटींदो ऐं पंहिंजो पाण खां सवाल कंदो त छा पलान त ईअं बि थींदा आहिनि? बाबा साईं इन कम में देर थियणु न खपे। पलान त ॾींहं ॿिनि में कंदासीं अकबर, घणी देर बि कोन कंदी, पर पलान खां अॻु में सॼो कमु पको करणो पवंदो। हाँ मञा थी त मूंसां असांजो दुश्मन आहे, पर तो वांगुरु बेगैरत न आहे त ॿियनि जी ञान में नज़रूं विझे। वाह वधी कई कोई लफ़्ज़ बि ॻाल्हाए थी न त इहा ज़बान काकड़े खां छिके कढंदुसि। वक़्तु संभाल पाण खे, छा थो करी? ठीकु आहे भूसा, तव्हांखे जल्द ख़बर पइजी वेंदी त मां तव्हां सां केतिरो सचो आहियां। तू शादी जी तैयारी कर ऐं इन जो बंदोबस्त मां कंदुसि। नवाब खान दुनिया ॾिसंदी त इहा शादी कंहिं रईस जी शादी खां घटि कोन्हे का। ठीक है नवाब खाना, मां शादीअ में हाणे देर करण नथो चाहियां। तव्हां लीमे सां ॻाल्हाए उनखे राज़ी करे वठो ऐं मां छोकिरी उनजी भेण सां मिली रिश्ते जी ॻाल्हि